सकरंड मां ख़बर शामिल कयूं था। काज़ी अली रज़ा सनाई जी रिपोर्ट मुताबिक़ त सकरंड थाणे जे अध ॻोठ मीर खानो लगारी मां वज़ीर ख़ास कैली जो उताक मां के नामालूम चोर हिकु डाकसन हिकु सूज़की उताक जा ताला भञी ॿई गाॾियूं खाए विया। जॾहिं त हिकु ॾींहुं अॻु पिणु साॻे ॻोठ मां ॻोठाणी बिलावल लगारी खां हथियारनि जे ज़ोर ते मोटरसाइकिल ऐं मोबाइल फ़ोन फुर कई वई हुई। यादि रहे त गुज़िरियल केतिरे अरसे खां सकरंड समेत पूरो ज़िलो ॾोहनि जे कंट्रोल हेठि आहे। होॾां पीपुल्स पार्टी जे ज़िला जनरल सेक्रेटरी ऐं मुतासिर ॻोठ मीर खानो लगारी जे नेक मर्द गुलाम शाह लगारी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पुलिस ॾोहनि ते कंट्रोल करण में मुकमल नाकाम वई आहे, जंहिं सबबि रोज़ानो जी बुनियाद ते ॾोह थी रहिया आहिनि। हिन चयो त मूं मेड में फरियाल टालपुर साहिबा खे सूरताल खां आगाह करे छॾियो आहे। जल्द MNA सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह ऐं MPA गुलाम कादिर चांडियो सां मुलाक़ात करे शहर जे सूरताल बाबति गॾिजाणी कराई वेंदी। हिन चयो त असांखे अहसासु आहे त सकरंड समेत पूरो ज़िलो अताब में आहे। शहरनि खां ऐसी ताईं करोड़ियों रुपया फुर ऐं चोरी कया विया आहिनि। जॾहिं त पुलिस अॻू निंड में सुतल आयल गुलाम शाह लगारी उहो बि चयो त ॾोहनि जे करे पार्टी जी साख मुतासिर पिणु थी आहे, जेका कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। हुन लाइ हुकूमत अमली जोड़ी वेंदी। हिन ॻोठ मीर खानो लगारी जे वाक़िअनि ते ॿुधायो त ॻोठ मां लिंक रोड ॾोहारियुनि जो गसो आहे, जिते पुलिस चौकी क़ाइमु थियणु घुरिजे। बहरहाल असीं सकरंड जे शहरनि सां गॾु आहियूं।